नवदेरो वेझो गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जी हद में फुर दौरान फायरिंग में एक ॼणो मारिजी पियो। मोटरसाइकिल सवार फोरन बीहण जो इशारो कयो, न बीहण ते फई भुट्टो जो चवण त फायरिंग कई वई। फोरन जी फायरिंग में सफ़ीउल्लाह भुट्टो गोली लॻण सबब ज़ख़्मी थियण बाद इस्पताल में दम ॾेई छॾियो। नवदेरो जे गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जी हद में फोरन फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार एक ॼणो फौत थी वियो आहे। आगाह कयो आहे त मुतासिरनि मां फ़हीम भुट्टो जो चवण आहे त फोरन जी फायरिंग में सफ़ीउल्लाह भुट्टो गोली लॻण सबब इस्पताल में दम ॾेई छॾियो। नूर मोहम्मद सूमरो खां तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो। मेरे गढ़ी खुदाबख्श थाने जी हद गढ़ी खुदाबख्श लाड़ो वटे नामालूम मोटरसाइकिल सवार फोरन गढ़ी खुदाबख्श भुट्टो जे रहवासी 17 वरनि जे सफ़ीउल्लाह भुट्टो खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मोटरसाइकिल न रोकण ते फौरन फायरिंग करे ॾिनी, जंहिं करे सफ़ीउल्लाह भुट्टो खे मथे में गोली लगी, जंहिं सबब हू सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी हालत में वारिस सफ़ीउल्लाह भुट्टो खे नवदेरो इस्पताल खणाए आया, जिते हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो। अस्पताल में मौजूद फ़हीम भुट्टो ॿुधायो त असां नवदेरो खां गढ़ी खुदाबख्श वञी रहिया हुआसीं त मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि मोटरसाइकिल मां चाबी कढण ऐं बीहण जो इशारो कयो, जंहिं ते असां न बीठासीं त फौरन फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबब सफ़ीउल्लाह खे मथे में गोली लगी ऐं हू फौत थी वियो। नौजवाननि जो लाशो नवदेरो इस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बैदि वारिसनि रतोदेरो नवदेरो रोड ते रेलवे फाटक ते लाश रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जी ॻाल्हाईंदे चयो त गढ़ी खुदाबख्श थाणे जी पुलिस न लाइ जेका वाक़ई खां हिन वक़्त ताईं असां वटि लड़ी न आई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त सफ़ीउल्लाह जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। जी महिरबानी नूर मोहम्मद, तफ़सील ॾियण जे लाइ।